25 तारीख में जो फोन से कांटेक्ट करे आई उन जो फोन भी बंदा असे भाई जो फोन भी बंदा ता पाण केरा है साहब खुश आयो मजदूरी कदाऊ नलकन में मिस्त्री आ नलकन में मजदूरी कदाऊ मजदूर से गुजराना असा जो मंजूर शेख आई कांटेक्ट केड़े गोठे जा 11 डी अग पुरस्कार नमूने गुम थी वेल मेड़ बाईपास बरसा गोठ हासिल खोसे जो रवासी पोरियत गोटाणो 7 बाळन जो पी गुलाम मोहम्मद उर्फ माशू खोसे जे वारसन तरफा गोला करण बावजूद हथ अची न सघियो उन सिलसिले में संदस वारसन जाल मसमत हाकिमा बा नूर नबी पुफी मसमत फातिमा मसमत बशबीरा मसमत हसीना मासूम बाळन पाक किताब हथन में खणी संदस बाजियाबी लाइ एहतजाज कयो उन मौके ते हिनन रोईंदे बुधायो त 11 डी अग गुलाम मोहम्मद उर्फ माशू खोसो घर खां शहर लाइ निकतो जेको अज ॾींहं ताईं वापस न मोटियो आहे अहिड़े वाक़े जे मेयर थाणे ते एनसी पिण दाख़िल कराई आहे पर पुलिस संदस जी ॻोल्हा जे लाइ के बि उपा न वरिता आहिनि असां पंहिंजी तरफ़ां एसएचओ नेक मोहम्मद खोसो खां गुम थी वियल जे मोबाइल फोन ट्रेस कराई आहे जंहिंमें सीडीआर रिपोर्ट मूजिब संदस खे नाले मंज़ूर शेख ऐं सरफराज खिची जूं फोन कालूं आयल हुयूं जंहिं बाद संदस जो मोबाइल फोन बंदि थी वियो आहे असांखे ख़दशो आहे त असांजे हमराह खे अगवा कयो वियो आहे ऐं हिननि चयो त पोरियत गुलाम मोहम्मद उर्फ माशू खोसो 7 ॿारनि जो पीउ आहे 11 ॾींहंनि खां ॿार बुख ते आहिनि हिननि आईजी सिंध डीआईजी हैदराबाद एसएसपी दादू खे अपील कई त पोरियत गुलाम मोहम्मद उर्फ माशू खोसो जी बाज़ियाबी लाइ उपा वठी असां सां इंसाफ़ कयो वञे अब्दुल वहीद मैसर रिपोर्ट सोच टीवी मेड़।